न्यू सैदाबाद तालका प्रेस क्लब अॻियां मेहरान कॉलोनी जे रहवासियुनि जो सेठ दिलीप कुमार लोहाणो जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब न्यू सैदाबाद तालका प्रेस क्लब जे अॻियां मेहरान कॉलोनी जे रहवासियुनि पीपल्स पार्टी न्यू सैदाबाद जे अॻवान लाला मोहम्मद रमज़ान काका, संदसि भाउ गुल हसन काका, यासीन मेमण पीपी, शहीद भुट्टो, न्यू सैदाबाद जे अॻवान ॾियाम शहजाद समो जी अॻवानी में सेठ दिलीप कुमार लोहाणो, अॻूणे असिस्टेंट कमिश्नर न्यू सैदाबाद अम्मार हुसैन रिज़वी, अॻूणे मुख्तियार कार न्यू सैदाबाद नवीद सपियो ऐं अॻूणो सुपरवाइज़िंग तपेदार गुलाम हैदर रिंद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि मीडिया अॻियां दाहियो आहे त सेठ दिलीप कुमार लोहाणो जो ख़ानदान 1947 में लॾ पलाण करे भारत हलियो वियो। उन जे फौरी तौर 1954 में गैर कानूनी तौर ॿीहर सिंध में पहुतो। हुननि चयो त पाकिस्तान जे कानून मूजिबि लॾ पलाण करे भारत वियल हिंदू बिरादरी जूं मिल्कियतूं वेक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट जे हवाले आहिनि, पर सेठ दिलीप कुमार लोहाणो जो मरहूम वालिद सेठ अशोक कुमार लोहाणो वेक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट जूं ज़मीनूं ऐं जॻहूं दस्तावेज़ुनि जे बुनियाद ते विकिरो कयूं। जॾहिं त सेठ अशोक कुमार लोहाणो फोत थियो आहे त संदसि पुटु सेठ दिलीप कुमार लोहाणो पंहिंजे वालिद सेठ अशोक कुमार लोहाणो जो विकिरो कयल मिल्कियतूं ॿीहर दस्तावेज़नि ते विकिरो करे गैर कानूनी कमु पियो करे।